घोसपुर शहर में ॾोहारनि पारां भत्ते जी पर्चुनि खां पोइ हाणे हिंदू बिरादरी खे राकेल लांचर मोकिलण वारो अमल शुरू थी वियो आहे। शहर जे सीनियर सहाफ़ी समाजी अॻवान ऐं JUI कारकुन डॉक्टर सुंदरदास बालाणी खे कचे जे ॾोहारनि पारां भत्ते जी धमकी तौरु राकेल लांचर मोकिलण ते हिंदू बिरादरी तोड़े सहाफ़ी बिरादरी में शदीद ग़म गुस्सो ऐं ताव पखिड़िजी वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि शहर जे समाजी अॻवान ऐं सहाफ़ी डॉक्टर सुंदरलाल बालाणी जी निजी क्लिनिक ते ॿिनि बुट बदल ॾोहारनि राकेल लांचर रखी संदन अमले खे धमकी ॾिनी त डॉक्टर खे ई गिफ्ट पहुचायो ऐं नियापो ॾियोसि त पैसनि सूदे वापसि मोकिले न त खेसि तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पवंदो। जंहिं बाद ॾोहारी फ़रार थी विया। ॿिए पासे अहिड़े वाक़े बाद शहर अंदरि हिंदू बिरादरी में ख़ौफ़ जी लहर पखिड़िजी वई, जॾहिं त घोसपुर प्रेस क्लब जे अॻवाननि मौलवी जमालदीन ओगाई, नारायण नाज़, शेरज़मान बिजाणी, अब्दुल समी बिजाणी ऐं ॿियनि अहिड़े वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे SSP कशमोर कंदकोट खां मुतालबो कयो त शहर अंदरि भत्ता माफ़िया ऐं हुन जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, न त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। होॾां घोसपुर भरिसां 3 ॾींहं अॻु जमाल थाणे जे अदगोट अब्दुल समद बिजाणी में वया बिरादरी जे हथियारबंदनि हथां पैसनि जी ॾेती लेती तां क़तल थियल अली अकबर उर्फ़ गोरो शेख जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदन वारिस औरतुनि ऐं मर्दनि जमाल पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त 3 ॾींहं गुज़रण बावजूद जमाल पुलिस क़तल केस में घुरिबल जाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। हुननि इल्ज़ाम हयो त हद जी पुलिस जाबदारनि खां रिश्वत वठी क़ातिलनि खे गिरफ़्तार नथी करे। जमाल पुलिस पा किताब ते हथु रखी असांखे यकीन ॾियारियो हो त तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो। केस दाख़िल थियण बावजूद पुलिस असांखे कूड़ा आसरा ॾेई रही आहे, जॾहिं त भया बिरादरी जे हथियारबंदनि केस तां हथु खणण लाइ असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजो को बि मालिकी करण जे लाइ तयारु न आहे। असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं। SSP कशमोर कंदकोट ज़ुबैर नसीर शेख खां मुतालबो था करियूं त केस में घुरिबल जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।